हज़रत पीर साईं सैयद हिज़्बुल्लाह शाह मसंद धणी क़ुद्स सरा टियों पाकारो। सदन विलादत 14 शवाल 1258 हिजरी मुताबिक 1842 ईस्वी में थी। पाक दरगाह राशिदिया कादरिया जा 3 नंबर सजादा नशीन थी गुज़रिया। पाण तफ़सीर हदीस फ़िक़्ह तसव्वुफ़ ऐं ॿिनि इल्मनि ते अबूर रखंदा हुआ। फ़ारसी ॿोलीअ में आला तालीम हासिल कई हुआऊं। उन खां अलावा चिटसालीअ ख़तातीअ ऐं नक्शो निगारीअ में बि माहिर हुआ। दरगाह जी मस्जिद जी चिटसाली ऐं नक्शो निगार संदन उन कमाल ऐं ज़ौक़ जो वॾो शाहकार आहे। पाण वॾा बेबाक ऐं हक़गो हुआ। ग़ैर शरई कम अॻियां थिए ऐं पाण ख़ामोश रहनि इहे यकीनन नामुमकिन हो। 1899 ईस्वीअ में जॾहिं लैंसडाउन पुल ठही तयारु थी त अंग्रेज़ हिकु वॾो फंक्शन कयो जंहिं में पूरी सिंध खां माण्हू आया हुआ ऐं पीर साईं क़ुद्स सरा जिन खे दावत ॾिनी वई हुई। जॾहिं महिमान पंहिंजिन जाइनि ते वेठा त अंग्रेज़ शराब जूं बोतलूं ऐं गिलास अॻियां रखाया। पाण क़ुद्स सरा हिकदमि उथी बीह अंग्रेज़ जी उन किरियल हरकत ते तमामु सख़्त लफ़्ज़नि में उन जी मज़म्मत कयाऊं। पाण क़ुद्स सरा रोज़े शरीफ़ जी नई तामीर कराए उन ते सुनहरीअ गुंबद लॻारायाऊं। आलिशान मस्जिद शरीफ़ 40 थंभनि सां तामीर करायाऊं जंहिं जी दीवारनि खे चिट ऐं थंभनि ते गुलकारी ऐं ख़तातीअ सां मुज़न करायाऊं। शानदार मुग़लिया तर्ज़ तामीर जो बंगलो तामीर करायाऊं। जमायती राग खे घणो ऊज ॾिनाऊं। सखा ऐं पंहिंजे ज़माने में वॾो मक़ाम माणियाऊं। अंग्रेज़नि ख़िलाफ़ तुर्कीअ जे बादशाह ॾांहुं मदद जो ख़त लिखियाऊं। पाण क़ुद्स सरा जमायत जे पुरगोर ज़िक्र नमाज़ जी तलक़ीन लाइ दूर दराज़ इलाक़नि जा सफ़र कयाऊं। जमायत खे मुनज़्ज़म करण लाइ जमायती चौकियुनि जो बुनियादु वधायाऊं। जमायत जे हिकु वॾे हिसे खे साल जे हिसाब सां 12 हिसनि में विरहाए 12 ख़लीफ़ा मुक़ररु करे उन ते हिकु महीने जो इंतज़ाम ऐं ख़िदमत सौंपियाऊं। संदन दौर में अंग्रेज़नि जी सख़्त इंतकामिया पॉलिसियुनि सबबि फ़र्क़ जमायत जो बुनियादु पियो जिन दरगाह ऐं मुर्शिद जी ज़ात जी ख़ैर ख़्वाही ऐं हिफ़ाज़त लाइ सिर क़ुर्बान करण जो वचन कयो। इहो सिलसिलो अॼु सुधो हलंदो थो अचे ऐं हिन वक़्तु 3 ख़लीफ़नि जी अॻुवाणीअ में इहो तरीक़ो क़ाइमु आहे। रशदो हिदायत जो हीअ सिज जोदो सखा जो बहर इल्मो इरफ़ान जो रोशन चराग। तक़रीबन 45 साल फैज़ ऐं बरकत जा तख़्त नशीनीअ जा गुज़ारे दुश्मननि जे हथां ज़हर पियारण करणु शहादत माणियाऊं। रवायत आहे त 2 भेरा ज़हर पियारण में दुश्मन नाकाम थियो हो पर पोइ 3 भेरे वॾी हरफत ऐं दगा सां मकरू ऐं मज़मूम इरादे में कामयाबु थी वियो ऐं पाण जुमे जी राति मुहर्रम जी 25 तारीख़ ते सन 1308 हिजरीअ मुताबिक़ 21 अगस्त 1890 ईस्वीअ ते विसाल फरमायाऊं। उन वक़्तु संदन उमिरि मुबारक फ़क़ति 50 वरिया हुई।